नरम थी अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़र रसूलुन नबियुल करीम। थोड़ा मट्टी से लाइट लगाए लाउड जो आवाज खोली वजह खूब भले उठे सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़र रसूलुन नबियुल करीम। बंदे परवरदिगार उम्मते अहमद नबी दोस्त दारे चार यारम ताबे औलादे अली मज़हब हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील खाक पाई गौसे आज़म ज़ेर साया हर वली। आई पांदगी जिय में अंगण जे अचन अवगुण ऐब कचायूं ढकन थी ढक जन इको बंद करे ताकि इन हवाले मुझे बता तोड़े लख हो जन्ना तभी माफी हो जहाँ मैं दरा मीम मोहम्मद जी नाम साथ ठपानेण ठरन किन जो हाँ ठरी पवे के बुदन सान बरन तो फेले महबूब जे ही तवक्कल वारा तरन ओ गुलाम नबी हर भावले शलहेरा भागवरन से पुटी छो न मरन जिके जित रखन इन ज़ात सा नबी जे मिलाद खे जे भायो घट पाड़ो तन पली तन जो परवरदिगार 6 साल पट खफो आई खफत लहदन की न लतीफ चले सफर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। थोड़ा बड़े आवाज़ जो सल्लल्लाहु अलैका या अल्लाह जो डाडियां सलात पढ़े उनके दुखियो न देखार जा जो सल्लल्लाहु अलैका जिनके ज़बान वो पढ़े मेरी ज़रूरत कान्हे अदा इतो छॾे जो सल्लल्लाहु अलैका वाला आलिका वअसहाबिका या रहमतल लिल आलमीन जो ला इलाहा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
बिरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम, उलमाए कराम, सय्यद सादात, आवाम महबूब के आशिकन के, दस्तगीर के मुरीदन के, अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह। बेटा साईं, इलाही जिंदगी गुजरी भैया, दुआ कयो तो बाकी जिंदगी भी मुस्तफा इन्हनि जे बच्चन जे प्यार में गुजरी वई। आमीन तो चओ। अर्ज़िया अज ये ज़ाती कचहरी ना है या दुनियावी कचहरी ना है या सियासी कचहरी ना है। जे नबी पाक ते तो असा ईमान आंदो आ, कलमो पढ़ियो आ, अज उन जो जश्न ईद मिलाद नबी आ। इन मिलाद में अदना माण्हू आला थींदा, बेकार माण्हू कारगर थींदो आ। जेकॾहिं दुनिया जो बदबख्त इंसान हुजे, इन नबी जे मिलाद जो सदको अल्लाह ताला उनखे बख्त वारो बना छॾे। बस हिते छॾियो। हाँ, अल्लाह से तव्हांखे ॿुधाए हाणे वालियो मान खे न फेरिया। अर्ज़ी आहे असां बेहद शुक्रगुज़ार आहियूं जिन ही प्रोग्राम कयो आहे। साईं मोहम्मद ज़ैन कादरी ऐं उन जे सॼी जमात जा लख एहसान जो मूं जहिड़े बेकार खे करीमन जो बच्चो सम्झी, सैयद जो बच्चो सम्झी घुराए करे ऐं महबूब जे आशिक़ जो दीदार करायो अथऊं। आयत करीमा ॿुधो, तर्जुमो चंद प्यार जूं ॻाल्हियूं। मूं हींअर हाला शहर में अचां, मां उते 1.5 कलाक तकरीर करे आयो आहियां ऐं मूं अक्सर टेपरी पढ़ी खैरपुर में। उतों तकरीबन मां हाला में 9 बजे पहुता। उते तकरीर बस करण ॾियनि कोन पिया, चवनि पिया अञा तकरीर हज़ारे माण्हू। तव्हां नेट ते ॾिसजो, तमामु वॾी ख़ल्क़ हुई, वॾा वॾा आलम, सैयद, बुज़ुर्ग गॾु थिया। असांखे बि नौकरी नसीब थी। अर्ज़ी आहे इंसान जी हयाती थोरी आहे ऐं इंसान क़ब्र जो महिमान आहे। क़ब्र हिकु कीड़नि जो घर आहे। ये नबी सैयद जो सदको हयाती मिली आहे, वरी न मिलंदा, वरी हली क़ब्र जा महिमान थींदासीं। ये माइट मिट दोस्त भाइर पर घर जा भाती बच्चा भी छॾे वेंदा। वॾी खॾ खणी कारे कलर में फिटो कंदा, मण मिटनि जा मथो ॾेई हर कोई मोटियो हलियो। नबी सही फरमाइनि था त मां अल्लाह जो नबी तव्हां सां वाइदो थो कयां, जेॾी महिल तव्हांखे क़ब्र में सभु छॾे हलिया वेंदा, मां अल्लाह जो नबी वाइदो थो कयां तव्हांखे उते बि न छॾींदुसि। ईअं न, जंहिंजी दिलि ठरी आहे उहो सुभाणे अल्लाह चयो। मां तो तव्हांखे मुंहिंजा मोरे वारो सच ॿुधायो, पोइ दिलि बि अहिड़े नबीअ खे ॾिजे ॿियनि वञी ॿिया दर पिनिया, पर आऊं अव्हां जे आसरे। या अल्लाह जेको ख़ुशि थियो उनखे सॼो साल ख़ुशि कजां। नबीअ जो सदको न तुंहिंजी महिरबानी कजां। अर्ज़ी आहे आयत करीमा ॿुधो, तर्जुमो चंद प्यार जूं ॻाल्हियूं। जेकॾहिं तव्हांजो ॿुधण जो मूड हुयो त पोइ कलाक तकरीर कंदुसि, पर ॾिठुमि त थोरो तव्हां हेॾे होॾे चुरण शुरू कयो त पोइ हथ उते ई कढंदुसि। छोजो माना तव्हां बि थकियल हो, पर जेका राति गुज़री वई, इन राति में ऐं उन ॾींहं में मुंहिंजा 5 प्रोग्राम हुया। हिकिड़ो अलीमहर में, ॿियो वियो यारो लुट में, टियों प्रोग्राम कयो रोड़ीअ में,
चौथो हुयो ज़मज़म होटल ते, पंजो हो सिविल अस्पताल जे गेट ते। 5 तकरीरूं रात कयूं, सुबह थी वई। फजर नमाज खां बाद में कलाक ब बस सुतासे, वरी मुर्शिद साईं सां वॾो इजलास हो, वरी अची जुमे नमाज ते मूं कलाक तकरीर कई। हाणे आला में 1.5 कलाक तकरीर कई थो अचां। अर्ज़ इहा त जीअं रबिल अवल जो चंड बीठो आहे, मां त चुप कई पंहिंजे मक़सद जे करे। तव्हां लाइ छो चुप थी वियो? तव्हांखे फ़क़ीरनि ॿुधायो हूंदो त रबिल अवल जो चंड असां मदीने में ॾिठो। या अल्लाह जेको दिलि सां सुभान अल्लाह करे उनखे बि मदीने पाक में मीलाद मनाए। हाणे आयत करीमा ॿुधो तर्जुमो। अल्लाह ताला जी ज़ात बरकात फरमायो, कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। कद मन तहक़ीक़, जा मन आयो, कुम मन तवानी, काॾों आयो? मिनल्लाहि, अल्लाह जे तरफ़ खां आयो। नूर नूर थी आयो, नूर व किताब मुबीन, ऐं रोशन किताब। इहो आयत करीमा जो लफ़्ज़ी तर्जुमो आहे। तफ़सीर जलालैन वारो हज़रत जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह कद जाअकुम मिनल्लाहि नूर लिखी इते ब्रैकेट ॾेई अॻिते लिखे थो हो वन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन नूर मां मुराद मदीने वारो साईं आहे। जंहिंजी दिलि ठरे उहो ॻाल्हाए, ॿियो ॿिए जी ज़रूरत कान्हे। इन किताब मां मुराद अल्लाह जो क़ुरान आहे। अर्ज़ी अल्लाह ताला क़ुरान पाक में इरशाद फरमायो त इन्नमा अमरुहु इज़ा अरादा शैअन अन यक़ूल लहू कुन। जे भी मां शइ जे ठाहिण जो इरादो कया, रुगो एतिरो जवाब कुन थी पओ त फयकून, उहा शइ उन वक़्त थी पवे। अल्लाह ताला जी ज़ात बरकात फरमायो त कुन तो कंज़न मख्फिया। मां रब्बुल आलमीन हिकु लिखियल राज़ हुयो, हिकु लिखियल ज़बान सां ॻाल्हायो, हिकु लिखियल खज़ानो हुयो। नूर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने वाले साईं के नूर के खल्क़ वल खल्क़ो कुल्लु नूरी, सारे जान के मदीने वाले साईं के नूर मां। कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वल खल्क़ो कुल्लु नूरी, सारे जान के मदीने वाले साईं जे नूर मां खल्क़। अल्लाह छा चए? नूर मां खल्क़ियो मदीने, थोरो ज़बान सां चओ, साईं के नूर मां खल्क़ियो, सारे जहान के मुस्तफा के वॾे आवाज़ सां ॻाल्हायो के मां पोइ आयो महबूब जे नूर मां वरी मञे नथो। आहे बात जी हालत जेॾी महिल महबूब करीम कायनात जो सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वो नूर पाक अल्लाह ताला पेरो पेरो काना फी जबहत ही नूर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहो महबूब जो नूर पाक हजरत आदम अलैहिस्सलाम के हिन पेशानी मुबारक में मुंतकिल कयो।
हजरत आदम अलैहिस्सलाम तो चले मावे तो जन्नत में अल्लाह का नूरी मलाइका मुझे आगे गुजर गया हजारे पर मोटे इसी चवन का अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह या वो पढ़े बाकी मैं किधर